पेशेवर पेनू माफिया ऐं उन्हनि जी पुठभराई कंदड़ ख़िलाफ़ क्रैकडाउन जो फ़ैसिलो। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी जी सदारत हेठि इजलास। एफआईए जी इमिग्रेशन विंग जी कारकर्दगी जो जाइज़ो। क़ानूनी इमिग्रेशन ऐं इंसानी स्मगलिंग जी रोकथाम लाइ जारी मुहिम जो बि जाइज़ो वरितो वियो। घरू वज़ीर जो गैर क़ानूनी इमिग्रेशन में मुलविस माफिया ख़िलाफ़ बिना फ़र्क़ जे सख़्त कार्रवाई जारी रखण जो हुकुम। पेशेवर पेनू माफिया ऐं उन्हनि जी पुठभराई कंदड़नि ख़िलाफ़ असराइते क्रैकडाउन जी हिदायत। घरू वज़ीर जो चवणु आहे त इंसानी स्मगलिंग में मुलविस अंसर कंहिं रिआयत जा हक़दार न आहिनि। हवाई अॾनि ते इमिग्रेशन चेकिंग जे निज़ाम खे असराइतो बणायो वञे। सिंध में सीउ जी सख़्त लहर। कराची में भी पारो सिंगल डिजिट में अची वियो। मौसमियात खाते मूजिब कराची में घटि गर्मी पद 9.3 रिकॉर्ड कियो वियो। 24 कलाकनि दौरान मौसम खुश्क ऐं राति में थधि रहण जो इम्कान। सखर, कंबर, रतोदेरो, फरीदाबाद, कुंभ में कोहीड़े सबबि थधि में इज़ाफ़ो। बगबू बहण, बुछेरी, दाऊ जहांपुर, खेबर, ठिकराठो में कोहीड़े सबबि आम ज़िंदगी मुतासिर। रोहिड़ी वेझो प्याला होटल वटि कोहीड़े सबबि 3 गाॾियूं हिक ॿिए सां टकराइजी वयूं। केतिराई मुसाफ़िर ज़ख़्मी। मुल्क के मुख्तलिफ शहरन में ज़िलज़िले जा लोडा। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी में ज़िलज़िले जा लोडा महसूस किया विया। सवा, चांगला, बुनेर ऐं नीलम वादी समेत आज़ाद कश्मीर के मुख्तलिफ इलाइक़नि में ज़िलज़िले जा लोडा महसूस किया विया। शहरी खौफ में घरनि मां ॿाहिरि निकिरी आया। ज़िलज़िलो मापींदड़ मरकज़ मूजिब ज़िलज़िले की शिदत पंजडाही 8 ऐं ऊनाई 159 किलोमीटर हुई। ज़िलज़िले जो मरकज़ ताजिकिस्तान ऐं संकियांग जो सरहदी इलाइक़ो हो। दाऊ जहांपुर वेझो मोहम्मदपुर वाले इलाइक़े में कारे इल्ज़ामें बिठो क़त्ल। गोट मोहम्मद आरिफ चखरानी में जवाबदारनि फायरिंग करे पंहिंजी भाजाई इकबाल खातून ऐं नौजवान ज़फ़र अली चखरानी के क़त्ल करे छॾियो। वाक़े बैदि जवाबदार फरार। पुलिस जो चवणु आहे त ॾेरनि पंहिंजी भाजाई ऐं नौजवान के कारे जे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो आहे। खैरपुर भरिसां पसंद जो परणु कंदड़ नौजवान क़त्ल। ए सेक्शन थाने जी हद गाड़ी पुल वेझो रिसालत अली राजपूत के गोलियुनि जो खाज बणायो वियो। पुलिस क़त्ल जे इल्ज़ाम हेठि 7 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। वारसनि मूजिब पसंद जी शादी करण ते नौजवान खे क़त्ल कयो वियो आहे। एसएसपी खैरपुर समीउल्लाह सुमरो जो चवणु आहे त शुरूआती जांच रिपोर्ट मूजिब नौजवान खे गैरनि जे नाले ते गोलियूं हणी क़त्ल कयो वियो। क़त्ल में मुलविस 7 जवाबदारनि खे गिरफ़्तार कयो वियो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप पारां मुज़ाहिरीन ख़िलाफ़ कार्रवाई की सूरत में ईरान के ॿीहर वार्निंग। संदसि चवणु आहे त जेकॾहिं एहतिजाज दौरान मुज़ाहिरीन खे क़त्ल कयो वियो त ईरान के तमामु सख़्त जवाब ॾींदा। चीन संदसि सदारती दौर में ताइवान ते हमलो न कंदो। अमरीका रूस जोहरी मुआहिदो ख़त्म थिए थो त ख़त्म थियण ॾियो। मुस्तक़बिल जे मुआहिदे में चीन शामिल करणु घुरिजे। अमरीकी सेनेट में डोनाल्ड ट्रंप की वेनेज़ुएला में वधीक फौजी कार्रवाई खिलाफ ठहरा बहस लाइ मंजूर। ठहरा के हक़ में 52 ऐं मुखालिफ़त में 47 वोट पिया। अमरीकी सदर जे रिपब्लिकन पार्टी के 5 मेंबरनि ठहरा के हक़ में वोट ॾिनो। एक रिपब्लिकन सेनेटर गैर हाज़िर रहियो। डोनाल्ड ट्रंप के ठहरा के हक़ में वोट ॾींदड़ सेनेट के रिपब्लिकन मेंबरनि ते तनक़ीद। संदसि चवणु आहे त ठहरा के हक़ में वोट ॾींदड़ रिपब्लिकन सेनेट मेंबरनि खे ॿीहर कॾहिं बि चूंडणु न घुरिजे। अमरीकी मीडिया मूजिब डोनाल्ड ट्रंप के हाणे वेनेज़ुएला में वधीक फौजी कार्रवाई कांग्रेस का मंजूरी की ज़रूरत पवंदी।